नाज़रीन, इलेक्शन कमीशन वज़ीर आला KPK सोहेल आफरीदी खे अॼु ज़ाती हैसियत में पेश थियण खां छूट ॾेई छॾी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जे मुलाज़िमनि खे धमकियूं ॾियण वारे मामले जी ॿुधणी थी रही आहे। वज़ीर आला KPK जे वकील एडवोकेट अली बुखारी पेश इलेक्शन कमीशन खे आगाही ॾिनी त वज़ीर आला इजलास में मसरूफ़ हुजण करे अॼु पेश नाहे थी सघियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त वज़ीर आला KPK हवेलीअ में ख़िताब कयो, अॼोकी ॿुधणी जो हुकुम जारी कंदासीं। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन वज़ीर आला KPK सोहेल आफरीदी खे अॼु ज़ाती हैसियत में पेश थियण खां छूट ॾेई छॾी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इलेक्शन कमीशन जे मुलाज़िमनि खे धमकियूं ॾियण वारे मामले जी ॿुधणी थी रही आहे। वज़ीर आला KPK जे वकील एडवोकेट अली बुखारी पेश इलेक्शन कमीशन खे आगाही ॾिनी त वज़ीर आला इजलास में मसरूफ़ हुजण करे अॼु पेश नाहे थी सघियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त वज़ीर आला KPK हवेलीअ में बि ख़िताब कयो, अॼोकी ॿुधणी जो हुकुम जारी कंदासीं।